और अगर अवां टेलीनार सिम इस्तेमाल कयो था त टेलीनार सिम जा नेटवर्क जा ही कोड अव्हांखे ज़रूरु ख़बर हुजणु ठीकु आहे, मालूम हुजणु लाज़मी आहे। अगर तव्हां इहो ॾिसणु चाहियो था त बाबा अव्हां जेकी टेलीनार सिम इस्तेमालु कयो था पिया या अव्हांखे मिली आहे काथां बि घरां ॿाहिरां, त उनजो नंबर कहिड़ो आहे, ठीकु आहे। सो काफ़ी दोस्तनि खे इहा ख़बर न हूंदी आहे, कोर्स में पुछंदा आहिनि त बाबा *345*4 ठीकु आहे, *345*4 जेको तव्हां गॾु स्क्रीन ते ॾिसो पिया, इहो कोड तव्हां लॻाईंदा तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। अगरि तव्हां वटि हीउ कोड वर्क न करे, तव्हां जेको आहे 7421 ते जेको आहे कॉल करे बि ॾिसी सघो था, या तव्हां 7421 ते कॉल कंदा त 11 सेकंड टोटल कॉल हलंदी। उन खां पोइ अव्हांखे अव्हांजे सिम जो नंबर शेयर कयो वेंदो। अगरि इहो बि तरीक़ो अव्हां वटि जेको आहे कमु न करे, त अव्हां कंहिं बि घर जे ॿिए नंबर ते कॉल करे फ्री, भली बैलेंस न बि हुजे, त तव्हां जेको कॉल कंदा तव्हांखे उन नंबर ते अव्हांजी सिम जो नंबर अची वेंदो, ठीकु आहे बाबा। सिम लॻाओ आहे पर बाबा घर में पुराणी सिम पहला टेलीनार जी, जॾहिं तव्हां ॿीहर खोलियो था, अगरि तव्हां वाक़ई अहल हूंदा या तव्हां जेको आहे 22 ते कॉल कंदा न, त अव्हां अगरि अहल हूंदा, फ्री मिंट, फ्री SMS, फ्री MB अव्हांखे घर वेठे मिली वेंदी टेलीनार सिम ते। अगरि तव्हां एडवांस वठणु चाहियो था, ठीकु आहे, टेलीनार सिम ते एडवांस वठण जो तरीक़ो आहे, कोड आहे *0# *0# ते तव्हां लॻाईंदा, अव्हांखे टेलीनार सिम ते एडवांस मिली वेंदो। अगरि अव्हां बैलेंस शेयर करणु चाहियो था टेलीनार सिम ते, त बाबा तव्हां उनजो तरीक़ो आहे *1*1*92, उन खां पोइ नंबर लिखो, ठीकु आहे। नंबर में कॾहिं जेको आहे ख़्यालु रखिणो आहे त बाबा जेको शुरू वारो 0 हूंदो आहे न, ॿुड़ी हूंदी आहे न, उहा तव्हांखे न, जॾहिं 92 लिखी करे पोइ 3 लिखी करे पोइ जेको तव्हांजो नंबर आहे उहो लिखो, 45 या 41 जेको आहे शुरू वारी ॿुड़ी न ॾिजो। नंबर लिखण खां पोइ तव्हां हैश लॻाए करे डायल कंदा, तव्हांजे सिम मां उहो बैलेंस शेयर थी वेंदो ॿिए टेलीनार सिम ते। इन खां पोइ जेको आहे सो अगरि तव्हां पंहिंजे बैलेंस खे सेव रखणु था चाहियो, लॉक करणु था चाहियो, त बाबा जेको आहे सिम जे अंदरि बैलेंस आहे उहो इंटरनेट ते इस्तेमालु न थिए, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे सो जेको पैकेज आहे उन ते सिर्फ़ु इंटरनेट हले, मुंहिंजी सिम जो बैलेंस उन ते ख़र्चु न थिए, त उन लाइ तव्हांखे कोड लॻाइणो आहे *342#। मां त चाहींदुसि त तव्हां जेके टेलीनार दोस्त इस्तेमालु कंदा, सभु दोस्त हे कोड जेको आहे इस्तेमालु कनि, जीअं अव्हांजो जेको सिम जो बैलेंस आहे महफ़ूज़ रहे, उहो कटिजे न। इन खां अलावा अगरि तव्हां पंहिंजे टेलीनार सिम ते MB चेक करणु चाहियो था, इंटरनेट केतिरी बचियल आहे, अगरि तव्हां को पैकेज लॻायो हुयो त इहो ॾिसण लाइ त बाबा केतिरी MB बचियल आहे, *999# लॻाईंदा, अव्हांखे बचियल MB ख़बर पइजी वेंदी। अगरि SMS ॾिसणु चाहियो था केतिरा बचिया आहिनि, त *111 *111# लॻाईंदा, सो अव्हांखे SMS जी ख़बर पइजी वेंदी। अगरि MB ॾिसणु चाहियो था केतिरी मिंट ॾिसणु चाहियो था केतिरा मिंट बचिया आहिनि, सो *222# *222 लॻाईंदा, 222 लॻाईंदा, सो मिंट ख़बर पइजी वेंदी, ठीकु आहे। हेल्पलाइन जो कहिड़ो नंबर आहे त 345 टेलीनार सिम जी हेल्पलाइन जो नंबर आहे। अगरि तव्हां जेको आहे टेलीनार सिम जो बैलेंस ॾिसणु चाहियो था, सभिनी खे ख़बर आहे त टेलीनार सिम जो बैलेंस कीअं ॾिसबो आहे, *444#, ठीकु आहे। सो हे आहे टेलीनार सिम जा कुझु कोर्स जेके अगरि नवां दोस्त हुया अव्हां, सो हुनखे इहा ख़बर पइजी वेंदी। सो अॼु तक़रीबन तमामु जेके नेटवर्क जा कोर्स शेयर थी चुका आहिनि, सो इनशाला तमामु तव्हां इहे दोस्त एडिट थी अव्हांजे साम्हूं ईंदा। सो अॼु वीडियो में एतिरो ई, पंहिंजे भाउ खे दुआनि में यादि रखंदा। अल्लाह हाफ़िज़।